हाँ जी बिल्कुल। उमरकोट शहर जेको 2 खां 2.5 लख जी आबादी ते मुश्तमिल इहो शहर है। हिन जे लाइ सिर्फ़ु उमरकोट में म्यूनसिपल कमेटी तरफ़ां 2 जेका फायर ब्रिगेड आहिनि उहे त ॾिनियूं वियूं आहिनि, लेकिन बदकिस्मती सां तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 खां 2.5 महीननि खां जेका फायर ब्रिगेड आहे उहा ख़राबु थियल आहे, जंहिंजे करे हिते ख़ुदा न ख़ास्ता को अगरि वाक़ियो थिए थो त इंतिहाई मुश्किल हिते हालात आहिनि। हिते जेका फायर ब्रिगेड आहे उहे ॿई जेके गाॾियूं आहिनि फायर ब्रिगेड जूं हींअर मुकमल तौरु ख़राबु थी चुकियूं आहिनि। हिन जे मद में जेका बिलिंग आहे उहो कढाई पई वञे ऐं उहो पैसो ख़र्च किथे थिए पियो, केरु पियो करे, इहा कंहिंखे ई ख़बर कोन्हे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2.5 लख आबादी जे शहर में हज़ारे दुकानूं आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता अगरि को बाहि जो वाक़ियो थी थो वञे त इंतिहाई मुश्किल थी वेंदो, छो त हिते जेके ॿई ब्रिगेड फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि ॿई ख़राबु थियल आहिनि। तंहिंजे करे इहे जेके ॿई गाॾियूं ख़राबु थियल आहिनि इनखे फौरी ठहाए हिते माना मुकमल तौर ते अलर्ट रखियो वञनि त जीअं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को वाक़ियो थिए त हुन जे हवाले खां इहे पंहिंजी सर्विस ॾेई सघनि। जी।